चलो बारो हाणे असां पढ़ूं था त why we can't speak English well. Why we can't speak English well. मतलब त असां इंग्लिश सही तरीक़े सां छो नथा ॻाल्हाए सघूं. हाणे तव्हांजे दिमाग़ में बि तव्हां अगरि ज़ोर ॾींदो त तव्हांजे दिमाग़ में भला केतिरा ई सवालनि जा जवाब ईंदा ऐं सवाल बि ईंदा त असां इंग्लिश छो नथा ॻाल्हाए सघूं. पहिरें क्लास खां वठी असां ऑनवर्ड्स जेके आहिनि अगरि असां इंग्लिश पढ़ंदा रहंदा आहियूं, ग्रामर पढ़ंदा रहंदा आहियूं, पोइ बि जेको आहे असां इंग्लिश ॻाल्हाए नथा सघूं. छो? अचो त पढ़ूं. सभ खां पहिरीं लेक ऑफ प्रैक्टिस. लेक ऑफ प्रैक्टिस जो मतिलबु इहो आहे त हाणे असांखे अलाए केतिरा ई लफ़्ज़ यादि आहिनि असांखे पहिरें खां वठी पंजे खां वठी मैट्रिक ताईं, पर असां अञा बि इंग्लिश नथा ॻाल्हाए सघूं. हुन जो मतिलबु इन करे ई त असां जेको आहे लफ़्ज़नि जे यादि हुअण जे बावजूद बि जेके आहिनि असां कॾहिं बि प्रैक्टिस कोन कंदा आहियूं, ॻाल्हाइण जी कोशिश बि कोन कंदा आहियूं. जेकर कोशिश न कंदासीं त असांजी ज़ुबान खे कीअं आदत थींदी उन लफ़्ज़नि खे बार बार ॻाल्हाइण जी. त जॾहिं बि असां प्रैक्टिस कंदासीं त इंग्लिश असां ॻाल्हाए सघूं था. ॿियो रीज़न फोकसिंग ओनली ऑन ग्रामर. त तक़रीबन असांजा टीचर्स बि चवंदा आहिनि ऐं असांजा शागिर्द बि इन ॻाल्हि खे मञंदा आहिनि त ॻाल्हाइण जे लाइ असांखे सभ खां पहिरीं ग्रामर अचणु घुरिजे. पर लाज़मी नाहे. अगरि तव्हां इंग्लिश स्पीकिंग करणु चाहियो था त तव्हांखे ग्रामर जी हुजणु लाज़मी नाहे. तव्हांखे सिर्फ़ु छा करिणो आहे त पंहिंजी ज़ुबान खे हिणाइणो आहे, बार बार लफ़्ज़नि जी प्रैक्टिस करणी आहे ऐं ग्रामर जेको आहे तव्हांखे रीडिंग ऐं राइटिंग में मदद करे थो. इंग्लिश में तव्हांखे स्पीकिंग ऐं लिसनिंग जे लाइ तव्हां ग्रामर खे फ़िलहालु साइड ते करे छॾियो. ग़लतियूं थींदियूं, को मसइलो न आहे, सिर्फ़ु प्रैक्टिस करियो स्पीकिंग जी. पोइ आहे फियर ऑफ मिस्टेक्स. फियर ऑफ मिस्टेक्स जो मतिलबु इहो आहे असांखे हमेशह इहो ख़ौफ़ रहंदो आहे त असांजा पाड़े वारा छा चवंदा, असांजा दोस्त छा चवंदा. असां ॻाल्हाइण खां पहिरीं इहो ई सोचींदा आहियूं यार ईअं न थिए त असां को ग़लती करे वञूं. त ग़लती जो जेको असांखे ख़ौफ़ जेको आहे अॻिते वधणु नथो ॾिए ऐं असांखे स्पीकिंग इंग्लिश करण में जेको आहे रंडक विझे थो. हाणे पुअर लिसनिंग हैबिट्स. जीअं पाण पहिरीं पढ़ियोसीं त ॿार बि जेको नंढो हूंदो आहे त उहो जेको आहे पंहिंजे माइटनि खे ॿुधंदो आहे. ॿुधण खां पोइ जेको आहे उहो मेच्योर थींदो आहे त ॻाल्हाईंदो आहे. हिते पाण खे इंग्लिश स्पीकिंग करण जे लाइ सभ खां पहिरीं जेको आहे असांखे ॿुधण जी ज़रूरत आहे. जॾहिं असां ॿुधणु सिखंदासीं तॾहिं वञी ॻाल्हाइण असांखे ईंदो. जेकर ॿुधण वारी आदत तव्हां न रखंदव त असां कॾहिं बि इंग्लिश नथा ॻाल्हाए सघूं. पोइ लेस एनवायरमेंट. जेको असांजो ऐं जेको मिडल क्लास जेको आहे कम्यूनिटी आहे उन जो अॼुकल्ह जे हिसाब सां अॻे बि रहियो आहे. सभ खां वॾो मसइलो जेको आहे असांजो एनवायरमेंट आहे. अगरि असांजो को शागिर्द आहे उहो अगरि इंग्लिश जा ॿ टे लफ़्ज़ ॻाल्हाईंदो आहे त असांजे पाड़े वारा ई उनखे चवंदा आहिनि वॾो अंग्रेज़ जो अबो अची वियो आहीं, वॾो अंग्रेज़ी जो फिलासफ़र अची वियो आहीं. त असांजो माहौल जेको आहे हुनखे वधण खां रोके छॾींदो. पोइ वरी उहो कॾहिं बि कोशिशि नथो करे. त तव्हांखे तव्हांजे एनवायरमेंट जो जेको ख़ौफ़ आहे हुनखे हटी करे जेको आहे भुली वञो उन ख़ौफ़ खे ऐं तव्हां डेली प्रैक्टिस कयो. जंहिंमहिल प्रैक्टिस करे हिक ॿिए खां दोस्तनि सां गॾु वियो या तव्हां पंहिंजे आईने जे साम्हूं वेही पंहिंजे मिरर जेको आईनो आहे हुनजे साम्हूं जेको आहे पंहिंजो पाण सां इंग्लिश कम्युनिकेशन कयो त बि तव्हां इंग्लिश बहितर तरीक़े सां ॻाल्हाइण में कामयाबु थींदो. पोइ आहे वोकेबलरी. वोकेबलरी जेको आहे उहो बि वॾी अहमियत रखे थो. पर वोकेब तव्हांखे सभिनी खे जेकर पहिरें क्लास खां 5 ताईं यादि आहे बेसिक त उहा काफ़ी आहे स्टार्ट करण जे लाइ इंग्लिश स्पीकिंग जे लाइ. ऐं जीअं जीअं तव्हां वॾनि क्लासनि में वेंदा रहंदव ईअं तव्हांजी वोकेब आस्ते आस्ते ठहंदी वेंदी. न त पोइ तव्हां स्पेशली जेको आहे न कुझु लफ़्ज़ गॾु कयो, उन जो कलेक्शन ठाहियो. कलेक्शन ठाहिण खां पोइ उनखे यूज़ कयो पंहिंजे जुमिलनि में, पंहिंजी स्पीकिंग में, त तव्हां बेशक इंग्लिश ॻाल्हाइण में
कामयाब वेंदो। त ये असां जूं जेके आहिनि कुझु असांखे परेशानियूं हुयूं त वाई वी कांट स्पीक इंग्लिश। त इन्हनि शयुनि ते जॾहिं तव्हां अबू रासूल करे वेंदव, इन्हनि खां अलावा जॾहिं बि तव्हां उन ते सही तरीक़े सां प्रैक्टिस कंदव, माहौल जे ख़ौफ़ खां हटी करे अवां जेकर प्रैक्टिस कंदव, या त तव्हां जेकी ग़लतियूं कयो था उन जे ख़ौफ़ खां हटी करे जॾहिं तव्हां इंग्लिश ॻाल्हाइण जी शुरूआति कंदव, यकीन मञो तव्हां अंग्रेज़ी आराम सां ॻाल्हाए वेंदव। जीअं चवंदा आहिनि प्रैक्टिस मेक्स द मैन परफेक्ट। त असांखे छा करणी आहे? प्रैक्टिस करणी आहे ऐं कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती। तो असांखे कोशिश करनी है। थैंक यू।